जी बिल्कुल सिंधु दरिया ते दाड़ो हणी 6 तकरारी कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग मंसूबे ख़िलाफ़ ॻोठ शेर खान लिगारी जे सियासी समाजी ऐं सान्यामंद धुरियुनि तरफ़ां ॻोठ शेर खान लिगारी खां पैदल एहतिजाजी रैली कढी मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि खां थींदो शेर खान लिगारी चौक वटि एहतिजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। उन मौक़े ते लॻल धरणे खे अॻवाननि ख़िताब कंदे गुलाम मुस्तफ़ा लिगारी, मीर मोहम्मद लिगारी, शबाब लिगारी, कादिर बख्शी लिगारी, अयाज़ बुर्दी, आलम लिगारी, ढोल फ़कीर सरेवाल, आशिक सोलंकी, फ़कीर गुलाम हुसैन बागराणी ऐं ॿियनि चयो त सिंधु मथां लॻंदड़ दाड़ो हणण लाइ वफ़ाक़ी सरकार 6 तकरारी कैनाल कढे सिंध खे सुकाइण जी साज़िश कई आहे। सिंध सरकार ऐं पंजाब सरकार सिंधु ते दाड़ो हणण सां गॾु जेके सिंधी जूं लखे एकड़ ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि उहे कंपनी हवाले करणु चाहे पई। अॻवाननि वधीक चयो त हिन वक़्तु कती जो फ़सुलु पोखण लाइ पाणी जी सख़्त खोट आहे। असां जूं हज़ारे एकड़ सोन जहिड़ियूं ज़मीनूं पाणी न हुजण सबबु गैर आबाद पयल आहिनि। अगरि सिंधु ते दाड़ो हणी 6 नवां कैनाल कढिया विया त सिंध में पीअण लाइ बि पाणी न मिलंदो। सिंध सरकार इक़्तिदार बचाइण ख़ातिर सिंध खे हमेशह जीअं हिन दफ़े बि दाव ते लॻाए छॾियो आहे। अॻवाननि धरणे खे ख़िताब कंदे वधीक चयो त गुज़िरियल 7 महीननि खां सिंधिया लखे माण्हू सिंधु ते दाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ ततल रोडनि ते आहिनि, पर अफ़सोस जो वफ़ाक़ी तोड़े सिंध सरकार ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अॻवाननि वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार खे चितावनी ॾेई चयो आहे त अगरि सिंधु ते दाड़ो हणण बंदि न कयो वियो ऐं कारपोरेट फार्मिंग मनसूबो ख़त्म न कयो वियो, सिंधियूं जेके क़ौमी शाहराऊं आहिनि उहे मुकमल बिला कई वेंदियूं। सिंध खे सुकाइण जी हर साज़िश खे नाकाम बणाए सोन जहिड़ी सिंध खे खुशहाल बणाइण जो अज़म जेको वर्जायो आहे उन तां दस्तबरदार न थींदासीं। जी साड़िया धरतीअ जा दुश्मन